नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली का राऊं आहियां अली रज़ा मंगी नज़र वजूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाक फ़ौज जे शहीदनि जी क़ुर्बानीअ जो मज़ाक़ उॾाइण वारी सोशल मीडिया मुहिम ख़ौफ़नाक हुई। असां कहिड़े तरफ़ वञी रहिया आहियूं सोचण जी ज़रूरत आहे ऐं पंहिंजो एहतिसाब करणो पवंदो। ट्विटर ते जारी बयान में वज़ीर आज़म चयो आहे त नौजवाननि जे ज़हननि में ज़हर भरियो पियो वञे, नफ़रत जोगी तक़रीरुनि खे हथियार तौरु इस्तेमालु कयो पियो वञे। चेयरमैन इमरान खान पारां 13 अगस्त ते मुस्तक़बिल जी हिकमत अमली ॾियण जो ऐलान। पाकिस्तान यज़ीदियत जे घेरे में आहे। ॾोहारी टोले खे अमरीकी साज़िश तहत इक़्तिदार में आंदो वियो। 13 अगस्त ते हक़ीक़ी आज़ादी जलसे में हिकमत अमली जो ऐलान कंदासीं। इमरान खान जो ट्वीट चवे थो क़ौम जो इम्तिहान आहे त ख़ौफ़ में मुब्तला थी साज़िश ॾोकंद झुकाईंदी या हिकु क़ौम थी करे इम्तिहान जो मुक़ाबिलो कंदी। फ़ौज खिलाफ़ प्रोपेगेंडा नाक़ाबिले बर्दाश्त आहे। सियासतदान सियासी मामलनि ऐं मसइलतुनि खे पुठिते रखी पाक फ़ौज खिलाफ़ मुहिम खे नाकाम बणाईंदा। मुस्लिम लीग क़ाब जे सरबराह चौधरी शुजात हुसैन जो बयान चवे थो पाक फ़ौज हर ॾुखे वक़्त में क़ौम जी मदद ऐं ख़िदमत कई आहे। अमन जी बहाली ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे में पाक फ़ौज अहम किरदारु अदा कयो ऐं वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। हेलीकॉप्टर हादसे ते न सिर्फ़ शहीदनि जा वारिस पर पूरी क़ौम सोगवार आहे। शहीदनि जे मामले ते इमरान खान किरियल हरकतुनि खां पासो करे पीटीआई वारनि गैर अख़लाक़ी मुहिम लाइ शहीदनि जे वारिसनि जी दिलाज़ारी कई। सिंध इतलात वारे वज़ीर शहरजील इनाम महमूद जो बयान चवे थो इमरान खान जी एजेंडा मुल्क में ॾफेड़ पैदा करण ऐं हू पंहिंजे कारकुननि खे भड़काइण में मसरूफ़ आहे। इमरान खान इक़्तिदार जी लालच में कारकुननि खे नफ़रत जी बाह में धिके रहियो आहे। पीटीआई फंडिंग केस बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। नून लीग ऐं पीपल्स पार्टी जे केस जे फ़ैसिले लाइ बि अदालत सां राब्ते जो फ़ैसिलो। फवाद चौधरी चयो आहे त मॉडल टाउन थाने जे मुतासिरनि खे अञा ताईं इंसाफ़ नाहे मिलियो। 25 मई ते आज़ादी मार्च दौरान औरतुनि ऐं ॿारनि खे गिरफ़्तार कयो वियो। वाक़े जी जांच लाइ GIT जोड़ी आहे। उमीद त राणा सनावला, अता तारण ऐं अहमद मलिक पुलिस सां सहकार कंदा। असद कैसर, इमरान इस्माइल ऐं अली ज़ैदी खे FIA KDS सां नोटिस जारी कया आहिनि। PTI ऑफिस जे 6 मुलाज़िमनि खे बि FIA घुरायो आहे। हुकूमत PTI फंडिंग वारे मामले ते चरी थी पई आहे। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले तहत इमरान खान कूड़ो हलफ़नामो जमो करायो। फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो अची चुको आहे। हाणे क़ानून मूजिबि कार्रवाई थींदी। इमरान खान जो पदई ख़ैरात वठण वारो नाटक बि ख़त्म थी चुको आहे। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो बयान चवे थी इमरान खान राणा सनावला खे 20 किलो हीरोइन जे कूड़े केस में गिरफ़्तार करायो। इमरान खान राणा सनावला जे डप खां 25 मई ते KP भेजी वियो। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनावला चयो आहे त आलमी बनारसी ठग परॾेहनि खां डॉलर वठंदे पकड़िजी पियो आहे। इस्लामी टच ॾींदड़ फ़नकारनि खे हाणे क़ानूनी टच ॾियण जी ज़रूरत आहे। फॉरेन फंडिंग केस जा ॾोहारी 8 सालनि खां भॼी रहिया आहिनि। फॉरेन फंडिंग केस मां ख़बर पइजी वई त इमरान खान जो केतिरो गंदो किरदारु आहे। शहीदनि ख़िलाफ़ कूड़ी प्रोपेगेंडा हलाईंदड़ किरियल किरदार जा मालिक आहिनि। पीपल्स पार्टी जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त इमरान खान सियासी जमायत जी क़यादत खां NRO घुरी रहियो आहे। सियासी क़यादत खे इमरान खान पैगाम ॾिनो त फॉरेन फंडिंग जे फ़ैसिले खां पोइ केस दाख़िल न कया वञनि, भले आम चूंडूं वक़्त ते ई कराई वञनि। लाड़काने में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निसार खोड़े चयो आहे त करोड़ें डॉलर परॾेही फंडिंग जी सूरत में सदर आरिफ अलवी ऐं इमरान इस्माइल समेत PTI जे अकाउंट्स में मुंतक़िल थींदा रहिया। आरिफ अलवी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई जांच खे मोड़िए।
इस्लाम जी सरबराही लाइ जान जो नज़रानो ॾींदड़ करबला जे शहीदनि जी यादि में 8 मुहर्रम आराम जे सिलसिले में सिंध समेत सॼे मुल्क में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया पिया वञनि। अज़ादारी हर पासे या हुसैन जूं सदाऊं बुलंद। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। सॼे मुल्क में फ़ौज मुक़रर। सिंध में मोटरसाइकिल जी बेल सवारी ते पाबंदी लागू। असास हंधनि ऐं जुलूसनि जे रस्तनि ते मोबाइल फ़ोन सर्विस बि बंदि।